में मरे तो सबको बंगलन जला थो केड़ियूं ॻाल्हियूं ते मथे साझुर हलन पानी ते ढकिए में पानी भरे अचन जेके गैर मर्द की नजर न पवे अज मलीर जा माण्हू परे परे खां पानी आणींदा आहिनि। डॉक्टर नबी बख्श बलोच सिंध जो वाइस चांसलर अलाजी जो वाइस चांसलर रही चुको आहे। उन बयान में चयो लतीफ साईं जे रिसाले ते लिखी त सर्दियूं जॾहिं पानी भरनि थियूं त हिक ॿिए खे रौशा करे पाणीअ जा फुक जेके भरे हणनि थियूं छंडनि सां पुसाइनि थियूं चंडा उन खे डॉक्टर चयो पर हक़ीक़त में ईअं कोन्हो। डॉक्टर साहब उहे एयर कंडीशन में रहण वारो माण्हू हुनखे इहा ख़बर कान्हे त थर जा माण्हू कीअं था पाणी भरनि कीअं था हलनि।